पुरान ब्यूरो टाइम सां गॾु आउं गुलाम सिंह ख्वाजा ये असां मौजूदु आहियूं ठठे ज़िले जे ॻोठु हाजी यूसुफ कात्यार में। ऐं हिन ॻोठ जा गुज़िरियल 3 सालनि में लॻभॻि 40 खां वधीक माहीगीर इंडिया जी जेलुनि में क़ैद हुआ, जेके ताज़ो ई इंडिया जी जेल मां आज़ादु थी पाकिस्तान पहुता आहिनि। असां हिते ॻाल्हि ॿोल कंदासीं त मक़ामी माण्हू सां त कहिड़े क़िस्म जूं तकलीफ़ूं ऐं ज़िदूं हितां जे माहीगीरनि इंडिया जी जेल में ॾिठियूं। असां गॾु आहे हितां जो समाजी अॻवान गनी कात्यार। गनी, तव्हां ॿुधायो तव्हांजे ॻोठ जा केतिरा माण्हू वापसि मोटिया आहिनि? साईं, असांजे ॻोठ जा तक़रीबन त हिन ई कुझु इलाइक़े के ॻोठ जा हुआ त 45 माण्हू हुआ, जंहिंमें तक़रीबन 44 माण्हू त ख़ैर संगाली सां पहुची विया आहिनि। बाक़ी अञा हिन ई ॻोठ जे पासे में हिकिड़ो ॻोठु आहे चीरा क़ौम आहे, उन्हनि जो नंढो बचो जेको आहे सो अञा इंडिया जे जेलनि में क़ैद आहे। ऐं उनजी इहा गुज़ारिश आहे त उहो वीचारो पंहिंजे बचनि सां मिले त उहो वीचारा ईद कनि। ऐं बाक़ी हिन इलाइक़े में त तक़रीबन जेको को वक़्तु हो त क़यामत जहिड़ो मंज़रु हूंदो हुओ। ऐं 3 साल अॻु जेके अल हसन ओड़े नाले जेको हो, जंहिंमें 10 माहीगीर हुआ, सो पहिरीं 10 जेको 30 जंहिंखे 3 साल तक़रीबन थी विया, तंहिंखां बाद में बाक़ी ॿिया जेके जिन खे 18 महीना थी चुका हुआ, सो ख़ैर 3 साल ऐं 18 महीना जेल कटे करे हिन ॻोठ में ख़ैर संगाली सां त पहुता आहिनि। हाणे अॼु इहा शुक्र आहे त मां हिकिड़ो ख़ुशी जहिड़ो मंज़र त आहे, पर अञा बि कुझु उहे खंदेश आहिनि जेके हिन इलाइक़े जे के हिकिड़ो ऐं छोकिरो जेको आहे जो अॼु ताईं उहो वीचारो जेको इंडिया जा जेल त सही आयो आहे, पर उन उहो अहिड़ो बीमार आहे जेको माइटनि वटि एतिरो वसीलो न आहे जो हुन ग़रीब जो वरी इलाजु कराए सघनि। असीं सरहदी वारनि खे इहा अपील करियूं था त हेतिरो जॾहिं ख़ैर संगाली सां इंसानियत जे हवाले सां तव्हां असांजा माण्हू बि आज़ादु कराया आहिनि, त हीउ वीचारो जेको बेक़सूर आहे, मज़लूम माण्हू आहे ऐं रफ़ीक कात्यार इन जो उहे गवर्नमेंट तरफ़ां को इलाजु थी वञे त साईं जा थोरात बि थींदासीं ऐं दुआऊं बि कंदासीं। बसि असीं एतिरो चई सघूं था त असांजूं तव्हां सां दुआऊं गॾु आहिनि। ऐं बाक़ी अञा बि कुझु इन इलाइक़े जा माण्हू उहे अञा इंडिया जे जेल में अञा बि क़ैद आहिनि। उहे बि वीचारा रोज़ानो मूंखे अची चवंदा आहिनि त चाचा गनी कात्यार महिरबानी कर यार, असांजा त माण्हू जेके पाड़े जा आहिनि छुटी निकिरल वलारी छोकिरो आहे या इहो जंहिंजो बचो अञा इंडिया जेलनि में आहे, इहा बि इनशाला उमेद करियूं था मीडिया जे वसीले असां पाकिस्तान जे गवर्नमेंट खे, नवाज़ शरीफ़ साहिब खे, राहिल साहिब खे, त इहे असांजो बाक़ी जेके माण्हू आज़ादु कया वञनि त महिरबानी थींदी। तव्हां ॿुधायो त तव्हांजे ॻोठ जा लॻभॻि 45 खां वधीक माण्हू मोटिया आहिनि, इहे घर जा वाहिद कमाईंदड़ हुआ, त उहे जेके 3 साल गुज़रिया आहिनि उहे उन्हनि जे घरनि जो गुज़रान कीअं हलंदो? हा साईं, इहो अर्ज़ु इहो आहे त असांजो हालति त तमामु बुरी हुई। जेके तक़रीबन 45 माण्हू हिन ॻोठ जा इंडिया जे जेलनि में हुजनि, हिते त फ़क़ा कशी खां ॿियो को मंज़रु कोन हो, पर घणो साईं जिन कुझु मीडिया जे वसीले, कुझु दोस्तनि जे वसीले असां पाकिस्तान जे फिशिज़ खे अर्ज़ु कयो, जीअं 12 महीना खनि उन्हनि माण्हुनि खे 3-3 हज़ार रुपया तनख़्वाह ॾिनी। पर हाणे 3 हज़ार रुपया तनख़्वाह हिकिड़े जे घर में 8-8 बचा खीअण वारा, उहो त थी त कुझु नथो सघे। पर पोइ बि कुझु न कुझु सार इहा बि गवर्नमेंट जी महिरबानी आहे। असीं वरी बि इहो ई अर्ज़ु करियूं था त हाणे जेके छुटी ते वीचारा आया, इन जा लाखें रुपए जा कारोबार बि ज़ब्त कया विया आहिनि। हाणे हिते वरी असां ख़ुशी त थी वई, पर ख़ुशी सां गॾु वरी इहो बि ग़म आहे त हाणे अची त विया, पर हाणे असीं करियूं वरी छा? लाज़मी रोज़गारी ते जो वसीलो त वरी न्याणु खपंदो। जीअं असां के वीचारा ग़रीब आहिनि, किन वटि हींअर हाणे त वठो बि कोन्हे। हाणे फिशरीअ जॾहिं माण्हू छुटी आया त फिशरी वारनि जा पैसा बंदि करे छॾिया हूंदा। असां वरी अपील करियूं था त ख़ुदा जेसि ताईं के ग़रीब पंहिंजी मज़ूरी भेड़ा थियनि त उन्हनि सां थोरा घणी वरी मदद कर, जीअं त बचनि खे अटो त वठी खाराइनि, मथां ख़ुशी जहिड़ी ईद बि अचे पई। हाणे ईद त बचा आया, ख़ुशी त थिए, पर मथां जेका ख़ुशी बि अचे उन लाइ असांखे मायूस बि आहे। असां इहो चऊं था सरंदारी चऊं। बाक़ी हिन ॻोठ सां इहो हमेशह ज़ुल्म 1985 खां वठी कई वीचारा इंडिया जे जेल सही आया, वरी असांजो गुज़र सफ़र मछी थी आहे। जीअं जीअं पंहिंजी काजर क्रेक ते वञूं था त इंडिया जो नेवी मगी तयारु बीठी आहे, वटि खणियो वञो माण्हू खे वाड़ियो जेलनि में वियो आहे, पोइ वीचारा केतिरा साल जेलनि में सड़ी अचनि था, कारोबार हुन जा ज़ब्त कया वञनि था। इहो नाइंसाफ़ी आहे। असांजे इहो पाकिस्तानी गवर्नमेंट हुजे या इंडिया जी गवर्नमेंट हुजे त ख़ैर संगाली सां जे तव्हां माण्हू रिहा करियो था, चओ था त बेक़सूरनि, पोइ उन्हनि मिसकिन खे ॿधो छा लाथा? उन कारोबार ज़ब्त छो था करियो? ख़ुदा रा इन्हनि मिसकिननि खे इहे ॿधो न, उन्हनि जा कारोबार ज़ब्त न करियो। बाक़ी ख़ैर तव्हांजे इलाइक़े में को अचे थो त तव्हां उन्हनि खां तहक़ीक़ात करे तव्हां उन्हनि खे वापसि करियो त बाबा तव्हांजी हद ख़तमु आहे। बाक़ी ॿधी उन्हनि जा कारोबार ज़ब्त करणु इहो त नाइंसाफ़ी आहे। इहा असांजी अर्ज़ु आहे त इहो असांजो आवाज़ु ऐवान ते पुॼनि त महिरबानी। तव्हां ॿुधायो तव्हांजे ॻोठ जा केतिरा माण्हू मोटी आया आहिनि इंडिया जी जेल मां? शुक्र सभु कुझु आया, जेके 45 माण्हू आया आहिनि, असां ॾाढी ख़ुशी। असां ईद बि
जी ॾिठो रमज़ान जो चंड बि ॾिठो पर इहो 3 साल माण्हू जंहिंमें असीं होश में ई कोन हुआ असीं पंहिंजा वॾा थोरा था आहियूं असां हा महिरबानी करे ॾी बचनि गुज़र सफ़र जी करे ॾियो असांजो शुक्र आहे बसि असां ॾाढा असीं अञा दुआगी थियासीं असांजा बच्चा अची विया असांजी ईद थी वई असांखे रमज़ान जो महीनो असीं वॾी ख़ुशीअ सां पिया गुज़ारियूं इहा वॾी महिरबानी असां पाण ॻाल्हाए सघूं इहे माईगीर केतिरो अर्सो जेल में रहिया इहो ॿुधायो पर 3 साल रहियो असीं मई होश में कोन माई त न छोकिरी जी माउ अञा ई बीमार पई आहे ॿी दफ़ा मां वेठी आहे ऐं पाण होश में कोन आहियां हाणे तव्हां छा महसूसु था करियो असीं माठे अलाह जी शुक्र वेठा करियूं ख़ुशीअ में राति ॾींहुं असीं ख़ुशी आहियूं इहा असां ते महिरबानी अलाह कई गवर्नमेंट कई ॿियो असीं तुंहिंजा थोरा तोखे त मां असां गंदियूं लादी तो असांजी महिरबानी थोरो कयो असां ॾाढा ख़ुशि आहियूं असांखे ख़ुशीअ में हा राति बुख बि छॾे उञ बि छॾे हिन वक़्तु यूसुफ कातियार में 45 खां वधीक अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके भारतीय जेलनि मां वापसि मोटिया आहिनि असां सां गॾु हिते हितां जी कुराड़ी औरत मसमात फातिमा पिणु गॾु आहे जंहिंजा अलॻि सन TV न्यूज़ अॼु खां 15 महीना पहिरीं जॾहिं हिन जो पुटु गिरफ़्तार थी वियो तॾहिं प्रोग्राम पिणु हलायो वियो हिन भेरे हिन जो पुटु भारतीय जेल मां आज़ादु थी हिते ठठे पए थो आहे तव्हां ॿुधायो त तव्हांजो पुटु मोटी आहे तव्हां हाणे छा महसूसु था करियो ख़ुशी ते वॾा असां ते थोरा कयनि कर्म कयनि महिरबानी आहे जी अच्छा जेको अर्सो तव्हांजो पुटु ॿाहिरि हो तव्हांजो जेको घर जो ख़र्चो कीअं हलंदो अलाह पियो टाइम पास थींदो पियो हयातीअ टाइम पास आहे एॾी ॻणती जी ॻाल्हि न कर असांखे ॾींहुं लथो कोन्हे न को राति ते वियाणी असां अलाह जा अहसान कर्म थिया अञा थोरा आहिनि महिरबानी तव्हां कॾहिं गिरफ़्तार थी विया हुआ ऐं उते तव्हां कहिड़े क़िस्म जो तव्हांजो तशदुद तव्हांखे कयो वेंदो असीं 2013 में झलिया हुआसीं ठीकु आहे वरी बि असांखे 3 साल लॻी विया हुते जेको रफ़ी जी ॻाल्हि आहे इहा ई बसि हा असांखे जाम न करे जेल में रखूं पोइ हुते पिया हुआसीं जीअं ॻाल्हायूं जीअं रफ़ी ॻाल्हायो ईअं ई ॻाल्हाईंदासीं अर्ज़ु कंदा हुआसीं हड़तालूं कंदा हुआसीं त पाकिस्तान नथो घुरिजे करे पाकिस्तान घुरिजे कंदो पोइ ऐं आज़ादु थींदा कहिड़े क़िस्म मज़दूरी तव्हां कंदा मज़दूरी झाड़ू हणंदा हुआसीं पथर टोड़ींदा हुआसीं घास कढंदा हुआसीं ऐं हाणे जॾहिं तव्हां मोटी आहियो त तव्हां छा महसूसु था करियो वॾी ख़ुशी थी वई पंहिंजे वतन में पुॼी वियासीं पंहिंजे माइट अची करे मिली वियासीं तव्हांजे जीअं होड़े में होड़ा त वापसि मिलिया आहिनि होड़ा वापसि कोन मिलिया आहिनि हिंदुस्तान खे मिलिया आहिनि भई असांजे पाकिस्तान खे कोन मिलिया आहिनि तव्हां ॿुधायो तव्हांखे कॾहिं गिरफ़्तार कयो वियो ऐं उते तव्हां सां कहिड़े क़िस्म जो तशदुद कंदा 2014 15 तारीख़ गिरफ़्तार कयो राति शाम जो 6 बजे असांखे तव्हां राति जो खणी या ॾींहं जो वरी 1 लॻे औखा थाणे में रखूं असांखे जेको तव्हां पुछा आशिक़ समगॾनि था करियो हीअ था करियो हू था करियो जेको बॉर्डर किराए वॾा मां क्या कया पोइ 7 ॾींहं असांखे औखा थाणे में रखूं मार कुट रखूं उतां उनखां अलावा असांखे खणिया जामनगर जेल में पोइ उते कयासीं जेको क़ैद हुआसीं असांखे 18 महीना लॻा न रफ़ीक खे जेको 3 साल पिया 3 साल लॻा जेको ऑफिसर ईंदा हुनखे अर्ज़ु कंदा हुआसीं गवर्नमेंट खे इहो मुतालबो कंदासीं मिशकिन मच्छी मारियूं असांखे रिहा करियो मच्छी मारे कहिड़ो क़सूरु आहे पोइ हितां सुणंदा अॼु 70 पाता या 200 पाता या 300 माण्हू आया जो कुझु असीं उते बेइंसाफ़ पिया हूंदा हुआसीं पोइ असांखे उते घास जी बोड़ खाराईंदा मैंगलनि जी बोड़ खाराईंदा बटाटनि जी बोड़ खाराईंदा जेको असीं टाइम पास कंदा जेको जेल हुओ जेल आहे बिल्कुलु पर इहो बि असांखे लाइ वॾी ख़ुशी आहे असीं जेको पंहिंजो साथ सलामत अची पंहिंजे बचनि सां माइटनि सां ॿारनि सां अची मिलियासीं ख़ुशी पाए गम कहिड़ी वजह सां हिकिड़ो बचो 10 साल जो जेको असांखे गवर्नमेंट छिनी विया उनजो कहिड़ो क़सूरु आहे असां वॾनि जो आहे टंडेलनि जो आहे असीं जेको बॉर्डर क्रॉस कयो बचो त बॉर्डर क्रॉस न कयो असां गवर्नमेंट उहो छिनी अलॻि रखियो आहे उनखे असीं इहो गवर्नमेंट जो मुतालबो कयूं था उनखे जल्द जल्द पंहिंजे माइटनि में पुॼाए हा तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जो नुक़सानु थियो आहे माली तौर ते भाई मुंहिंजे माली तौर ते इहो ई असीं ग़रीब माण्हू जो त कर्ज़ो खणियो कारोबार करियूं था जेको असीं 60-70 लख रुपया कर्ज़ो खणियो कारोबार करियो बचे गुज़िरियल उहो असांखे नेवी पंहिंजे बॉर्डर मां ई खणियो वञो बेगुनाह गिरफ़्तार करियो बंदि करे असीं उहो ई मुतालबो करियूं था असांजा 5 ओड़ा अहिड़ा बर वक़्त जेके खॼी आहिनि इंडिया में भारत में पिया आहिनि ना बा सलामत रखियल असीं गवर्नमेंट इहो ई मुतालबो करियूं था असांखे पात पंहिंजा ॿेड़ियुनि से वापसि मिलनि वापसि नथो करे असांखे हिन जो असीं मिशकिन माण्हू माईगीर हिन खे असांखे मुआवज़ो ॾिए त असीं पंहिंजा बचा पारे सघूं तव्हां जेतिरो अर्सो जेलनि में रहिया तव्हांजे घर जो ख़र्चो कीअं थो रहियो बसि उहो त बराबरि जो जेल में रहियासीं पोइ उन्हनि जो जेको आहे वीचारा पाड़े मां ख़ुदा करणु वरितो हूंदे संगत साथ उनखे असांजे भाउरनि अज़ीज़नि करी उन्हनि जी मदद कई त ख़ुदा खां नियतूं मिलियूं त उन्हनि मां टाइम पास करणु गवर्नमेंट त असांखे को मदद न कई आहे
असां गॾु औरत मौजूदु आहे जो मुड़ुस भारतीय जेल में छुट्टी आज़ाद थी पाकिस्तान पहुतो है। तव्हांजो जेको मुड़ुस हो छुट्टी आयो है, वो केतिरा साल भारतीय जेल में हो? वो 15-16 महीना हो। 15-16 महीना वो बंद हुआसीं, अहिड़ा अदाबनि में ॾुखिया हुआसीं, भाग गुलाम थियनि असांखे त बि 6000 न ॿिया असीं ॻोठ मां अबर सबर पिनंदा सुनंदासीं खींदासीं, लोला ॿिया मिलंदा हुआ। हा शुक्र आहे हेड़ा आयो आहे, असीं ख़ुशि आहियूं, मने पर ॿियो बीमार आहे, असांजी मदद करियो। छो बीमार आहे? छो बीमार आहे? बीमार पैसो कोन्हे, इलाज कराई छा मां। तव्हां ॿुधायो तव्हां कॾहिं गिरफ़्तार थिया ऐं तव्हां भारत जे कहिड़ी जेल में क़ैद हुआ? असां तक़रीबन 3 साल अॻियां जेको गिरफ़्तार थियासीं त पंहिंजे इलाइक़े में खजी वियासीं। इन करे असांखे हितां नेवी खणी वई, इंडिया जी पोस्ट गार्ड जखू में असांखे रहाई। उतां खां पोइ असांखे हिकु राति उते रखई, उतां खां पोइ असांखे भुज जेल खणी वई, उन JIC जेल जो नालो हूंदो, उन में असांखे रहाई। उते कहिड़े क़िस्म जी महिनत मज़दूरी तव्हां कंदा? उते महिनत मज़दूरी इहा ई कंदा हुआसीं, बसि पंहिंजे पेट लाइ, पंहिंजी मानी वानी खाराईंदा हुआ, उते मज़दूरी कराईंदा हुआ, झाड़ू लॻाराईंदा हुआ, कुझु ज़मीन में पथर वथर खणाईंदा हुआ, जेकी मज़दूरी हूंदी हुई असांखे कराईंदा हुआ, बसि कोन कंदा हुआ। तव्हांजा होड़ा तव्हांखे वापसि मिलिया या कोन मिलिया? जी साईं न, होड़ा अॼु ताईं असांखे न आहिनि मिलिया, जेका कारोबार असांजा हुआ रद्द करे छॾिया। हाणे जॾहिं तव्हां मोटी आहियो तव्हां कीअं, तव्हां कहिड़ी ख़ुशी महसूसु थिए थी? असांखे ख़ुशी त अॻु में महसूसु थिए थी, पर मतिलबु इहा आहे त हाणे असांजो कारोबार कोन आहे, मज़दूरी ॿियनि ते करियूं पिया। अॻे जेका हूंदा हुआसीं 5 वारा हूंदा हुआसीं, हाणे असां ॿियनि वटि मज़दूरी करियूं पिया। भारतीय जेल में आज़ाद थिए आयल माईगीर अॼु छठे पिता आहिनि। असां हुन ॻाल्हि ॿोल कंदासीं हुन भारत में कीअं महसूसु कयो। त तव्हां ॿुधायो त तव्हां कॾहिं गिरफ़्तार थिया ऐं तव्हांखे कहिड़ी जेल में रखियो? असीं 2014 में गिरफ़्तार थिया आहियूं। 15 तारीख़ 10 महीनो 2014 में, ऐं हींअर असीं आया आहियूं तक़रीबन असांखे 8.5 महीना 8 महीना पका थी विया आहिनि। हिन मां असांखे पंहिंजी सरहद मां गिनी खणी आहे ऐं वञी असांखे पहले ओखा थाणे ते खणी आहे। ओखा थाणे खां बाद में पोइ असांखे 7 ॾींहं उते रखूं, दहशत कयूं, असांखां पुछा कयूं ॿियो दहशत गर्द आहियो, केरु आहियो केरु न आहियो। असीं 15 माण्हू 14 माण्हू हुआसीं किश्ती में। पोइ असांखां सभु सुवाल जवाब वठी दंग कयूं। असांखे त बारिश ऐं तूफ़ान ज़्यादा पई वियो, हुनजे चकर में असां गिरफ़्तार थी वियासीं। पंहिंजी सरहद मां खणी आहे, पोइ असांखे खणी आहे जामनगर जेल में, गुजरात ज़िले में। गुजरात ज़िले खां बाद में पोइ असांखे उते तक़रीबन इहे 8 महीना 8.5 महीना रखूं। उन में असांखां कमु तमामु घणो वठंदा हुआ, सहूलियत का बि न हुई खाधे पीते जी। असीं त हितां 14 वियासीं, पर असांखां अॻियां ई उते 86 माण्हू ॿिया बि पिया हुआ। टोटल असीं 107 माण्हू उते जमा थियासीं जामनगर में। तमामु बुरो हाल हुन जो हो। 80 में वियासीं, असां सां रोज़ सही मिलिया अचूं हुते, तमामु असांजो बुरो हाल आहे। असांखे बि 28 महीना थी विया आहिनि, असांजो बि को बि धणी साईं नथो थिए। हाणे अमीं आया आहियूं, अव्हांजो बि अलाह सॾु ॿुधंदो, कॾहिं न कॾहिं निकिरी हलंदासीं। त हींअर असीं 88 माण्हू निकिरी आया आहियूं। बक़ाया बाक़ी अञा बि 26 माण्हू हुते पिया आहिनि, जंहिंजी डिटेल नाम पतो सही न आयो आहे। असांजो अर्ज़ु इहो ई आहे सरकार सां त उनखे जल्द से जल्द ईद पंहिंजे घरे जी कनि त महिरबानी थींदी। तव्हां ॿुधायो तव्हां कॾहिं गिरफ़्तार थिया ऐं तव्हां कहिड़ी जेल में रखियो? असां अक्टूबर जे महीने में गिरफ़्तार थिया आहियूं, 2014 में 10 महीने में। उते जेल में तव्हां तशद्दुद कयो वेंदो? हा जी हा, ज़ुल्म कयो वेंदो। जो मानी ॾींदा हुओ सो घोड़नि जी कमाई हूंदी, असांजी कमाई न हूंदी। केतिरो अर्सो रहिया भारत जेल में? 8.5 महीना। तव्हां ॿुधायो तव्हां कॾहिं गिरफ़्तार थिया ऐं केतिरो अर्सो भारतीय जेल में रहिया? जेके बि माण्हू आहियूं पाण में गॾु, उनखे तक़रीबन 9 महीनो हले पियो ऐं जेल में तमामु असां वॾी तकलीफ़ हुई। ऐं झाड़ू पिणु असांखां हणाईंदा हुआ, ऐं ॿियो कमु जेको हुयो रोडनि जो रस्ता उहे सभु गलियूं वलियूं सफ़ा कराईंदा हुआ। के अहिड़ा मुस्लमान असांजा ॿाहिरि हुआ जिन खां संदास पिणु सफ़ा कराईंदा हुआ, ऐं उन्हनि खे चहिरे जे बहाने ते उनखे चहिरो फी 1000 रुपया महीनो जो टोकन ॾिनो वेंदो हो। पछाड़ी उन्हनि ॿुधायो त जेॾी महिल हितां निकिरंदा तेॾी महिल तव्हांखे उहे चहिरे जा सभु कुझु ॾिना वेंदा। पोइ कुझु उन्हनि खे टोकन ॾींदा हुआ, कुझु जमा कंदा हुआ। निकिरण खां पोयां उन्हनि खे टोकन न ॾिना। उन्हनि ॿुधायो त उहे अव्हांखे चीज़ूं सभु बॉर्डर ते पहुचंदियूं। जेॾी महिल बॉर्डर ते आयासीं तेॾी महिल हुननि ईअं ई चयो तव्हांजी चीज़ूं न आहिनि। पोइ जेके असांजी मोबाइलूं ऐं पैसा पिणु जेके हुआ सभु असां खसिया विया। बहरहाल असांखे खणी पंहिंजी सरहद मां आया हुआ। ईअं न करणु खपे गवर्नमेंट खे। जेके सरकार आहे उन्हनि जी असीं अर्ज़ु था करियूं, एतिरो ज़ुल्म न हो, तशद्दुद न कयो वञे। इन जे करे पाकिस्तान खे बि इहो ई असीं चऊं था त इहो असांजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, न पाकिस्तान उन्हनि सां ज़ुल्म करे, छो जे करे त असांजो वरी बि हू पड़ोसी मुल्क आहे। न ही पाकिस्तान करे न हिंदुस्तान करे तशद्दुदी। ही वञे थो घुसी करे, हू 5 किलोमीटर जल्दी अचे थो माण्हू। कश्तीनि वारनि खे तमामु माइगेर, उहे तमामु जेके आहिनि सफ़ा मिस्किन ग़रीब हालत में आहिनि, उहे पंहिंजो
मच्छीअ ते गुज़ारियो कनि था। इन जे करे पाकिस्तान जेको आहे सो 10 मीटर उनखे डोड़ाए करे जले गिरी खणी थो अचे ऐं हिंदुस्तान जेको 5 मीटर घुसी करे खणी थो अचे। हे थोरो ज़्यादा तशदुद कनि था, उन खां वधीक उहो तशदुद कनि था, सुलूक न कयो वञे। छाजे करे त असीं पाण इंसान आहियूं, छाजे करे त असीं पाण मुजाहिद आहियूं। असां जिन महिल खे खोले ॾिसूं था त मुजाहिदनि सां ई केतिरा ज़ुल्म वॾा कया विया आहिनि। जिन महिल असां पंहिंजी सरज़मीन जे बॉर्डर ते टपी करे छजीज़ो ॾेई करे जिन महिल असीं आयासीं, तंहिं महिल असांखे पंहिंजी पाक फ़ौज ॾिसी करे पंहिंजी पाक तमामु सभ खां वधि में ख़ुशी असांखे महसूसु थी। असां गॾु मौजूदु आहे मलाह ता तहरीक जो अॻवान ॾाढा आदम गंदरो। ॾाढा तव्हां ॿुधायो त कहिड़ो सबबु आहे जो अक्सर पाकिस्तानी माहीगीर गिरफ़्तार थी वञनि था ऐं सरकारी सतह ते कंहिं क़िस्म जी का पॉलिसी मौजूदु न आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअ क्रीक जो मसइलो त शुरू खां वठी हलंदो पियो अचे, पर जॾहिं बि हुकूमतुनि में तनाव हूंदो आहे त पोइ जेको सो उनजी शहमत हिते जे बीरबलनि खे जेको सो भोगणी पवंदी आहे। ऐं उनजो इहो सबबु आहे त असांजे हदुनि मां असांजे भारत जी नेवी हितां खणियो वञे माण्हू, ऐं वरी असांजी नेवी जेका असां वरी हुननि जे हदुनि मां माण्हू खणी वञे। इहो तमामु हिकिड़ो गैर इंसानी सलूक आहे जंहिंजी असां मज़मत था करियूं त केर बि हुजे, चाहे उहो सिंध जो हुजे, चाहे उहो पाकिस्तान जो हुजे, चाहे उहो इंडिया जो हुजे। मीर भर जेको सो उनजी सरहद जेका सा वाज़े कान्हे, ऐं मीर भर जेको सो को दहशतगर्द कोन्हे या कंहिं मुल्क जो राज जो एजेंट कोन्हे या को CIA जो या पाकिस्तानी एजेंसी या को बि एजेंट कोन्हे। पंहिंजो गुज़र सफ़र कनि था, रोज़गार जे सांगे वञनि था, ऐं पोइ जेको सो सरहद वाज़े न हुअण जे करे ऐं हुकूमत जे तनाव जे करे पोइ जेको सो इहो थिए थो। ऐं हिकिड़ो दफ़ो जेको सो वज़ीर आज़म पाकिस्तान मियां नवाज़ शरीफ़ साहिबु ऐं मोदी साहिबु खे गुज़ारिश कंदुसि ख़ुदारा ऐं इहे पंहिंजे जेके तनाज़ा ॻाल्हियुनि जे ज़रिए हल करियो ऐं ग़रीब बीरबरनि खे इन जी सज़ा न ॾियो। त इंडिया जा जेके माण्हू से बि ग़रीब आहिनि ऐं पाकिस्तान जा माण्हू बि ग़रीब आहिनि, ऐं माण्हुनि खे पाण सां गॾु मोहबत जेको सो सेखारियो ऐं उन खां मोहबत सां रहणु ॾियो ऐं हिक ॿिए सां गॾिजी रहूं, ऐं इहो ई असांजे पड़ोसियुनि जे लाइ बहितर आहे। ताज़ो भारतीय जेल मां आज़ादु थियल 45 माण्हुनि मां हाजी अब्दुर्रहीम बि हिकिड़ो आहे जेको 15 महीना भारतीय जेल में गुज़ारिया आयो आहे। अचो साण सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हुन कहिड़े क़िस्म जूं अदतूं भारतीय जेल में ॾिठियूं। छा तव्हां ॿुधायो तव्हां कॾहिं गिरफ़्तार थिया ऐं तव्हां भारतीय जेल में कहिड़े क़िस्म जूं ॾिठियूं? 15 महीना थी विया आहिनि। असांखे पंहिंजे हद मां काजर मां झलऊं सम्झे सुके ते असां किनारे मथे बीठा उते असांखे नेवी झलियो। असां उन्हनि खे चयो बाबा असांजे किनारे में आहियूं, असांजे हद में आहियूं, असांजे बदर में आहियूं। उन्हनि असांखे गिरफ़्तार करे खणी आहे। पोइ असांखे वञी जेल में बंदि कयूं, बसि पोइ असांखे ॿियो खाधो पीतो ॾिनो पिए। भई छुटणी का ॻाल्हि कोन्हे, छुटणी ॻाल्हि कई त उन्हनि चयो त असांजा पाकिस्तान में बि असांजा माण्हू आहिनि बंदि, उहो न छुटाए असांखे न छुटाईंदासीं। बसि पोइ असां मजबूर हुआसीं, पोइ कंहिंसां ॻाल्हाए कोन सघियासीं। पालर जेल में हुआसीं सम्झ बंदि, पर असांखे खाधो पीतो ॾिनो अथई। पोइ जहिड़ो अबर सबर खाधो पीतो ॾिनो अथई सम्झे। बसि पोइ असां बंदि हुआसीं, बसि असां मजबूर, असांजी का ॻाल्हि ॿोल का ॻोठ जी या अचण वञण का कोन्हे, न को असांखे हथां जी ख़बर पई थिए हुते ख़बर पई थिए। त असीं आहियूं बेॾो पंहिंजे मुल्क में खणी आहे, सुके था खणी आहे बेॾो तमामु। जेका असांजे मोबाइलूं हुयूं पैसा हुआ से पैसा बि हुते जमा कयूं से वरी वापसि न ॾिनो। हाल इहो आहे। कहिड़ी इंडिया जी जेल में आहे, उते कहिड़े क़िस्म जी महिनत मज़दूरी कंदा? असां पहिरीं हुआसीं भुज में पंहिंजे जियासी में, तंहिंखां पोइ महीने खां ॾेढ खां पोइ असांखे कढी आहे पालार में। पालार में असीं 14 महीना हुआसीं पालार में, 14-15 महीना पालार में हुआसीं। मज़दूरी मूंखे न कराईंदा हुआ, ऐं मां कूड़ नथो करे सघां। भई मूंखे मज़दूरी न करणु, ॿिया हूंदा उन्हनि खे पंहिंजे ॿुहारा झाड़ा लॻाइण हुआ, बसि अहिड़ा कमकार कराईंदा हुआ सम्झे। चूंडाई बि कराईंदा हुआ पंहिंजी जी ज्वार जी गुआर जी सम्झे। मूंखे मज़दूरी कोन कराईंदा हुआ सम्झे, मूंखे का मज़दूरी कोन कराईंदा। बसि तव्हांखे जॾहिं आज़ादु कयूं केतिरा ॾींहं तव्हांखे लॻा पाकिस्तान पहुचण ताईं? पाण अचण ते असां आज़ादु कयूं 4 ॾींहं लॻा। 2 ॾींहं पंहिंजे इंडिया खां लॻा, 2 ॾींहं पाकिस्तान लॻा। अच्छा, उन्हनि जेल में तव्हांखे छा तशदुद कंदा हुआ? उहो ईंदा हुआ असांखे झड़तियूं ॾींदा हुआ, जांचींदा हुआ त हाणे को नशो पतो आएगा, मोबाइल आहे सुम्ही झड़ती ॾींदा हुआ। ॿियो कुझु कोन हुआ असां तो झड़तियूं ठला हलाए वेंदा हुआ। भई कोर्स वेंदासीं, कोर्स बि ठला वेंदासीं त वापसि ईंदासीं त असांखे वरी बि झड़तियूं ॾींदा हुआ। असांखे कपिड़ा वपिड़ा लाहियो ठाहियो सम्झे, सभु सफ़ा लूश करियो, असांखे झड़ती ॾींदा हुआ। त हाणे को बि सामान आंदो हूंदो असांखे असीं पाक खणंदा, असांखे हिते को सुञाणे कोन थो असीं कहिड़ो सामान आणींदासीं। असीं त हथे खाली आहियूं, बसि झड़ती ॾींदा हुआ। भई असांखे मानी टिकी सभु खाराईंदा हुआ। असीं असां हुनजी कोन था करियूं, मानी टिकी खाराईंदा हुआ। बाक़ी असीं जॾहिं अधु में आयासीं न, उन वक़्त में रस्ते में हर जॾहिं छुटी इन में असांखे एतिरो मानी घटि खाराईंदा हुआ। मानी घटि खाराईंदा, चांहि भाई घटि पीआरींदा हुआ। बसि
पानी वारो बस प्यारदा हुआ ॿियो कुझु जॾहिं तव्हां मोटी आहियो तव्हां छा महसूस था करियो? छा महसूस करियो पाकिस्तान पंहिंजो प्यारो वतन जा आज़ादु थियासीं ख़ुशि थिया आहियूं हुते त असीं मजबूर हुआसीं करे खॾ में पियल हुआसीं अंधारे में त शुक्र अलहमदुलिल्लाह अवां जा ऑफिसर मदद करे असांखे पंहिंजो खॾ मां मथे चाढ़ियो न या लख लख कुर्ब अलाह करे आबाद जो अञा बि आहियूं असां मदद कंदा असां ग़रीब आहियूं असांखे को हिते कमण वारो सही कोन हो असां तमामु मजबूर आहियूं अॼु सूदी असांजा पैसा मोबाइल सभु बंदि करे छॾिया आया आहियूं हाणे अवां महिरबानी कंदा असांजा मदद कंदा माली तव्हांजी महिरबानी ॿियो सारो ख़ैरु। ठटे ज़िले जे ॻोठ यूसुफ कातियार जा लॻभॻि 45 माहीगीर मोटिया आहिनि। हिन ॻोठ में ख़ुशी जी लहर आहे। न फ़क़ति इहो पर हिन खां अलावा सजावल ज़िले जे ॻोठ मटके मियाण जा 10 माहीगीर पुण हिन खेप में आज़ादु थी ठटे ऐं सजावल पइता आहिनि। हिन ॻोठनि में ख़ुशी जी लहर आहे। अचो त ॻाल्हि ॿोल करियूं था सजावल ज़िले माहीगीरनि सां त उन्हनि भारतीय जेल में कहिड़े क़िस्म जी तशदुद खे मुंहुं ॾिनो ऐं केतिरो अर्सो जेल में क़ैद रहियो। ठटे ज़िले जी साहेली पट्टी में रहंदड़ माहीगीर अक्सर इंडिया जी जेल में क़ैद थी वेंदा जॾहिं त केतिरो ई अर्सो इंडिया जी जेल में गुज़ारण खां पोइ आज़ादु थियनि था। कहिड़ो सबबु आहे जो सीर क्रीक जी हदबंदी न थी सघी आहे? ॻाल्हि ॿोल कंदासीं त मक़ामी सहाफ़ी नज़ाक शाह सां। सीता ॿुधायो कहिड़ो सबबु आहे जो ठटे ज़िले जा माहीगीर अक्सर भारतीय जेल था खंभिजी वञनि था ऐं काफ़ी अर्सो क़ैद रहनि था? जी त तव्हांखे ॿुधाइण लाइ ग़ुलाम हुसैन त सभ खां वॾो मसइलो इहो आहे सिर क्रिक जो तनाज़ो जेको हले पियो त हिते का बि बॉर्डर आहे इंडिया ऐं पाकिस्तान जो त हिते इहो का बि अहिड़ी हद मुक़ररु कोन्हे त हिते हिन पाकिस्तान आहे हिन पासे इंडिया आहे। हे त रोज़गार जेके माहीगीर आहिनि पंहिंजे रोज़गार सां वञनि था हुते उन रोज़गार जी तलाश में जॾहिं हुते पहुचनि था उन दलदल में फसियो था वञनि छो त उनखे इहा ख़बर न आहे त हीअ इंडिया जो आहे या पाकिस्तान जो आहे। उनखे का ख़बर कोन्हे का निशानत का अहिड़ा लॻल ई कोन्हनि जंहिंजे करे केॾी महिल त इहो हूंदो आहे त पाकिस्तान जे हदनि में हूंदा आहिनि उते ई भाई जेके इंडियन नेवी ईंदी आहे हिनखे गिरफ़्तार करे खणी वेंदी आहे। पोइ हुते गिरफ़्तार करण खां पोइ तमामु वॾी क़ैद ऐं कुबत वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। हिन जा बचा जेके हिते हूंदा आहिनि उहे बि तमामु हिकिड़ी परेशानी वारे माहौल में गुज़ारींदा आहिनि। को उन खे ॾियण वठण वारो कोन हूंदो आहे। जॾहिं त हुकूमत इहो करणु खपे त की अहिड़ा निशानत वाज़े निशानात ॾियणु खपनि या अहिड़ियूं हदूं मुक़ररु कयूं वञनि जीअं त हिते माहीगीर जेके आहिनि जो सॼो गुज़र सफ़र उन माहीगीरी ते आहे। हे त लाज़मी वेंदा रहंदा। तव्हां ॾिठो वञे त कुझु माहीगीर आज़ादु था थियनि त कुझु ॾींहंनि खां पोइ वरी माहीगीर गिरफ़्तार थी वञनि था। त हिननि खे जेको गिरफ़्तारी जो अमल जेको हले उनखे रोकण जे लाइ हिननि खे इहो करणु खपे त का अहिड़ी बैन अक़वामी लेवल ते को अहिड़ो फ़ैसिलो या ठाह थियणु खपे त हिन माहीगीर जेके आज़ादु हुजनि हुननि जा माहीगीर बि हिते माहीगीरी करे न पाकिस्तानी माहीगीर वञी हुते माहीगीरी करे वापसि अची वञनि छो त इन जो पेशो ई माहीगीरी आहे। या अहिड़ा निशानात या अहिड़ा हद मुक़ररु कया वञनि जीअं हिननि खे ख़बर पइजी वञे त हीअ पाकिस्तान जी हद आहे ऐं इंडियन जी हद आहे। हिन हद पार करण खां पोइ हुन ते गैरकानूनी थी वेंदा केॾी महिल बि गिरफ़्तार थी वञनि था थी वेंदा। इन करे हिननि खे अहिड़ा निशानात या अहिड़ी हदूं मुक़ररु कयूं वञनि जीअं उहे हद क्रॉस करे न सघनि। न फ़क़ति इहो त ठटे ज़िले माहीगीर भारतीय जेल में काफ़ी अर्सो क़ैद काटीनि था पर हुन खां अलावा संदन होड़ा ऐं लांचूं पिणु ज़ब्त कयूं आहिनि जंहिंजे करे हितां उन जा ज़रिए मुआश जा समूरा ज़रिया जेके आहिनि उहे बंदि थी वञनि था। त तव्हां ॿुधायो त कहिड़ो सबबु आहे जो अक्सर ठटे ज़िले जा माहीगीर भारतीय जेल में क़ैद थियनि था? आउं त सम्झां थो ॿिन्हिनि मुल्कनि जी नाहेली आहे ऐं सालनि खां ई थिए पियो त हीअ माहीगीर थियनि सभु ग़रीब पाकिस्तान जी ग़रीब क़ौम आहे ऐं ग़रीब तबिको आहे जेको मच्छी सां पंहिंजो गुज़ारो कंदा आहिनि पेट गुज़ारो कंदा आहिनि ऐं उहे वीचारा जॾहिं वेंदा आहिनि कर्ज़ ते पंहिंजा होड़ा खणी 5-5 लख हितां हुतां कर्ज़ बैंकनि खां वठी होड़ा खणी वेंदा आहिनि। पोइ इंडियन नेवी जी माना ऐं हैरान आहे पाकिस्तान नेवी ते हू कीअं पंहिंजी हद में ईंदा आहिनि। इंडियन नेवी पाकिस्तान जी हद में खणी वीचारे ग़रीब माण्हुनि खे खणी वेंदी आहे या होड़ा खणी वेंदी आहे और आराम सां पोइ 2-2 साल 3-3 साल 10 साल 15 साल वीचारा हूंदा आहिनि पोयां ईंदा बचा रुलंदा आहिनि ऐं वीचारा हितां जॾहिं ईंदा आहिनि पोइ ख़ाली हथ ईंदा आहिनि। जंहिं होड़े जो मालिक हूंदा आहिनि वरी हुन ॿियनि होड़नि ते मज़दूरी करे पंहिंजो गुज़ारो कंदा आहिनि। हीअ नाहेली आहे ॿिन्हिनि मुल्कनि जी। बाक़ाइदा जे लाइ हिकिड़ो कानून हुजे त हदबंदी हुजे त जितां उहो किरी ख़तमु थो थिए हिते हुनजी पाकिस्तानी नेवी हुजे हुते इंडियन नेवी हुजे। अगरि ग़लती सां वञनि हुनजो हिकिड़ो कानून पास थिए त पोइ ठीकु आहे हुन पुछ गिछ करे वापसि करे छॾनि। हाणे इहो त ज़ुल्म आहे त हुनजा 5 लख जा 70 लख जा होड़ा बि खणी वञो मच्छी हुनजा मोबाइल हुनजा पैसा खणी पोइ 3-3 साल हुतां मज़दूरी था कराइनि ज़ुल्म था कराइनि। हींअर हिन ॻोठ में असां आहियूं त हिते 2 माण्हू चरिया थी विया आहिनि। असां तव्हां 2 माण्हू चरिया थी वञे ज़ुल्म सां ऐं बीमार थी विया आहिनि। हीअ त वॾो ज़ुल्म आहे। हिन बाक़ाइदा क़ौमत हिते क़दम खणे ऐं बाक़ाइदगी सां कानून अहिड़ो मंज़ूरु थिए त हिन माहीगीरनि खे गिरफ़्तार करे 5 मिंट खां पोइ गिरफ़्तार थियनि बि त हुनखे फौरी तौर ते रिहा कयो वञे। ठटे ज़िले जे माहीगीरनि जो भारतीय नेवी जे हथां गिरफ़्तार थियणु आम मामूल बणियलु आहे। हिन इलाइक़े जा केतिरा ई माहीगीर
केतिरा ई साल भारतीय जेल में क़ैद काटनि था ऐं उनखां पोइ आज़ादु थी करे ठठे बचनि था। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत सतह ते भारत ऐं पाकिस्तान विच में सीर क्रीक जो तनाज़ो हल कयो वञे त जीअं इन क़िस्म जा अणवरदड़ वाक़िया ॿीहर पेश न अचनि। कैमरामैन फारूक जान सां गॾु ग़ुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठो।